नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त कमाल देरो शहर में माही भाण शहर में वधी वियल بدامني खिलाफ दुकानदारन पारां माही भाण शहर में शटरबंद हड़ताल करे छॾी है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंडियारो में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर असद हुसैन पंहिंजी रिपोर्ट में। माही भाण शहर में बीठा आहियूं जिते रोज़ बरोज़ चोराकारी वधी वई आहे, बदमनी वधी वई आहे। उन खिलाफ़ हिन शहर जे माण्हुनि शटरबंद हड़ताल करे ऐं धरणो लॻायो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। ॾाढो जंहिंखे था चऊं पुलिस वारनि खे त उनखे छॾियूं भॻा था वञनि, असांखे धमकियूं ॾियूं, माल लाल छॾायूं, उनखे जेको आहे त पुलिस ॿधियूं, पैसा ॾोकड़ बचियूं, चोरनि खे ॾोहारनि खे छॾियूं, असांजा दुकान भॻा था वञनि। असांखे अमन खपे, असांखे जेको इंसाफ़ खपे। मां बदमनी चोरनि असांखे तरत पाए न रोज़गार कारोबार करे सघूं था, करे त चोर धमकियूं नथा ॾियनि, हर शइ खणी था वञनि। असांखे इंसाफ़ खपे, असांखे अमन खपे, असांखे बि कुझु न खपे, असांखे सिर्फ़ु अमन खपे। जेके चोरनि असांखे रोज़ धमकियूं ॾियूं, धमकियूं ॾियूं, असांखे कारोबार करण जो हक़ु ॾिनो कोन थो वञे। जंहिंजो दुकान ॾिसंदा भला उनखे रहंदो ही साईं जा गुंडा टैक्स वठियूं या असांखे चवंदा पिया तव्हांखे दुकान वेंदासीं या पैसा ॾियो त तव्हां दुकान कारोबार करे सघंदा था। असां मजबूर आहियूं, असांखे सेफ्टी खपे, असांखे इंसाफ़ खपे, असांखे हक़ु खपे। असांखे रोज़ आतरा ॾींदा हीअं न हीअं तव्हांखे असांजे लाइ तमामु पुलिस जी असांखे मदद खपे। असां ग़रीबनि खे असांखे तंग करे ॾिनो आहे तमामु, असांखे रोज़गार कारोबार करे कोन सघूं था। त बि असां दुकान नथा हलाए सघूं, असांखे तंग करे थो वञे, रोज़ दुकान असां भॻा था वञनि। असांखे सिर्फ़ु इंसाफ़ खपे। असांखे माही भाण जो ॻोठाणो रवासी असीं अर्ज़ु था कयूं SP साहिबु, वज़ीर आज़म, सुप्रीम कोर्ट जी सिंध खे त असांजो तहफ़ुज़ करायो वञे ऐं अमन करायो वञे। जीअं त हर चौथे महीने 5 महीने असांजे माही भाण में दुकान भॻो थो वञे। जेको सुठो सुठो दुकान ॾिसनि था उन दुकान खे भञनि था। चोर जिथे वञनि था पहिरीं खणी पेर चोर पकिड़े था अचूं, पोइ पकड़ाए था अचूं, पुलिस खणी थी अचे, वरी उनखां पुलिस पैसा वठी आज़ादु करे कयो थो वञे। इहो किथां जो इंसाफ़ आहे? असांखे इंसाफ़ ॾिनो। नौशर फिरोज़ ऐं DIG खे अर्ज़ु था कयूं त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। बदमनी तमामु घणी वधी वई आहे, जंहिंजे करे हिकु राति ख़ाली न आहे। जंहिंजो बि दुकान वॾो ॾिसनि था उन ई दुकान में लही था पवनि। उन खां पोइ DSP साहिबु ऐं पुलिस इन में शामिलु आहे। छाकाणि त जेकी पुलिस जे नज़दीक ऐं वेझो दुकान भॻो थो वञे त इन जो मतिलबु आहे त सूबेदार साहिबु DSP साहिबु मुलस आहिनि। ऐं उन जे खां पोइ असां पेर खणी जदोजहद करे उते पहुचूं था, उनखे ॿधायूं था, अचनि था, कंहिंखे मशवरो नथा कनि, मालिक खां NC था साइन वठनि, राज़ीनामो थिए, उन खां पोइ उनखे छॾे था ॾियनि। चवंदा पोइ असांजो कमु को बि कोन्हे। हीअं DSP साहिब सां ॻाल्हायूं था, उहो चए थो मां मोकल थी आहे। SHO साहिबु मुतालबो इहो आहे त अमन कयो वञे ऐं पुलिस एक्शन कयो वञे। अमन थी वई आहे ऐं जेको आहे असां सां वॾी नाजाइज़ आहे। दुकानदार महीने 15 ॾींहं 8 ॾींहं दुकान भॼनि था पिया हितां। कमाल देरे मां हाणे दुकान भॻो आहे ऐं जेको आहे उनखे 4 ॾींहं न मस गुज़रिया आहिनि। वरी हाणे हिते असांजी दुकान भॻो आहे, जंहिंजे करे असां पुलिस ॾे विया आहियूं, 10 चकर विया आहियूं, पर पुलिस असांजी को तकार तो कोन थी करे। चवे थी बाबा अॼु ईंदासीं, सुभाणे था कयूं, हीअं था कयूं, हीअं था कयूं। माल मारे आया, माण्हू ॿधी आया, उहे बि छॾे ॾिननि। पोइ कीअं छॾनि, कहिड़े तरीक़े सां छॾनि, उहा उन्हनि खे ख़बर आहे। ऐं ॿिए नंबर ते असां सां ही वॾी नाजाइज़ी आहे। ऐं असां इहो था चऊं त दुकान जो 40 फुटनि जे आॾो जेकॾहिं थाणे जे न दुकान भॼे पोइ त असांखे ॻाल्हि सम्झ में कान थी ईंदी। आख़िर असांखे तहफ़ुज़ केरु शइ ॾींदो? जेकॾहिं असांखे अञा जेकॾहिं नथी हिननि खे सम्झ में अचे त असांखे रस्तो ॾसनि त भला उन ऑफिसर ॾे वञूं त उहे असांखे तहफ़ुज़ ॾियनि। असांजो इहो मुतालबो आहे त असांजे शहर में बदमनी खपे, जेके चोर आहिनि उन्हनि खे ॿधनि ऐं जेके पाथाईदार आहिनि उन्हनि खे ॿधनि। असांजो इंसाफ़ खपे। माही भाण शहर जे रहवासियुनि जो मुतालबा ॿुधा ऐं वीचार ॿुधा। हिननि जो चवणु हो त रोज़ बेरोज़ चोराकारी वधी वई आहे, पुलिस जो को बि तहफ़ुज़ नथो ॾिनो वञे, वेतर हू उन्हनि सां ॿिट बणी वई आहे। हुननि जो चवणु हो त असांखे इंसाफ़ खपे ऐं असांजा मुतालबा मञिया वञनि ऐं असांखे अमन ॾिनो वञे। कैमरामैन वफ़ादार समो सां गॾु असद जाफ़री, अवामी न्यूज़ कंडियारो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।